बाला थी करे ही किताब ता पढ़ी दिसो पंजन फकीरन के चो त हिन दौर में ही किताब जरूर पढ़न बस बी का मेहनत न बिया के तज़किए नफ्स जा जेके मुजाहिदा मुराकबा बुजुर्ग कराइंदा हुया अजो को दौर जो टाइम ही कोने मानन वट फकीरन वट बस ही किताब पढ़न त इंशाअल्लाह ताला यो सजो रूहानियत वारो मजो हिन किताब में ऐं पोइ अल्हम्दुलिल्लाह जेके बुजुर्ग जिन दिलियूं जेके आहिनि ख़ुलूस नियत वारियूं आहिनि हिकिड़ा त मुंहिंजी ठॻीअ जा ठाहियो वेठा आहिनि पोइ उन्हनि वटि का तइलीम तरबियत कोन्हे बसि मुरीद अचे त फासायूंसि पर हिकिड़ा अल्लाह वारा उन्हनि जी जो जज़्बो आहे उन्हनि जी तइलीम ऐं तरबियत इहा आहे त ही पैगाम रूहानियत जो वधे माण्हू जेके आहिनि सुधरनि उन्हनि जा क़ल्ब पाक ऐं साफ़ थियनि उन्हनि बुज़ुर्गनि खे मूं किताब ॾिनो पढ़ी करे मूंखे फ़ोन ते चयो साईं तव्हां जीअं किताब जी तारीफ़ करे विया आहियो बाक़ी किताब में उहो साॻियो मज़ो आहे ऐसा पंहिंजे फ़क़ीरनि खे चऊं था त इहो किताब पढ़ो त मां अर्ज़ पे कयो त अॼोकी महफ़िल में इंशाअल्लाह ताला अहिड़ा कामिल बुज़ुर्ग ईंदा त हीअ महफ़िल माशाअल्लाह सरापा रहमत ई रहमत दोस्तो मीराद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे महफ़िल में छा बयान कयो ईंदो आहे रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी तारीफ़ कई शान मुस्तफ़ा बयान कयो ईंदो आहे मक़ाम मुस्तफ़ा बयान कयो ईंदो आहे पोइ जिते असां तव्हांजे हबीब जो शान बयान थिए ॿुधा त उते रब जी रहमत वसंदी आहे ऐं अल्हम्दुलिल्लाह सुन्नत जमात जा जेके बि जलसा हूंदा आहिनि पोइ शान मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो जलसो मीलाद मुस्तफ़ा जी महफ़िल हुजे या शान अहल बैत जी महफ़िल हुजे या शान सहाबा जी महफ़िल हुजे या शान औलिया अल्लाह जी महफ़िल हुजे सुन्नत जमात जी महफ़िल हुजे खुदा जो कसम आहे उते नूर जी बारिश वसंदी छो त असांजे महफ़िलनि में को लानत तबरो को गिला गीबत सहाबन शाह अहल बैतन वलीअ जी न हूंदी आहे पोइ जिते खुदा जे प्यारनि जो प्यार पियो बयान थींदो खुदा जे प्यारनि जो शान पियो बयान थींदो त ॿुधा दुनिया में उते रहमत न वसे त ॿियो किथे वसंदी हिकिड़ा माण्हू शान अहल बैत जी महफ़िल कंदा आहिनि पोइ तव्हां ॾिसो छा बयान पियो थींदो महफ़िल हूंदी शान अहल बैत जी महफ़िल हूंदी ज़िक्र सय्यदना इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी महफ़िल हूंदी ज़िक्र अहल बैत जी पर अव्वल खां वठी करे आख़िर ताईं सहाबन ते तबरो सहाबन ते तनकीद सहाबन जे तरफ़ इशारा हेड़ा हा हीअं हुया अरे तूं सॼो ॾींहुं गंद सां भरियो पियो आहीं तूं अॼोके दौर जो मुस्लमान आहीं अलाए तुंहिंजो छा इख़लाक़ आहे अलाए तुंहिंजो छा किरदारु आहे दुनिया खे ख़बर आहे ऐं पोइ तूं बि पाण खे सम्झी थो त मां अहल बैत जो हुकदार आहियां पर जिन सहाबा किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन हसनैन करीमैन के पंहिंजे आका व मौला सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे कुलनि ते सुवार थींदे ॾिठो जिन तो त कुझु ॾिठो ई कोन्हे तो त ॿुधो आहे पर सहाबा किराम रिज़वानुल्लाह ताला अलैहिम अजमईन उहे अज़ीम हस्तियूं हुयूं जिन रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे झोलीअ में इमाम हसन ऐं हुसैन खे खेॾंदे ॾिठो जिन ॾिठो त इमाम हसन ऐं हुसैन जे ज़बान मुबारक खे रसूलुल्लाह पंहिंजे वात मुबारक में विझी करे चुसाइनि पिया जिन पंहिंजे ज़बानुनि सां जिन पंहिंजे अखियुनि सां ॾिठो कननि सां ॿुधो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सुहिणे इमाम हसन ऐं हुसैन खे पंहिंजे मिंबर ते विहारे करे तारीफ़ पिया कनि शान पिया बयान कनि पोइ उन्हनि मुहबत न रखी ऐं अॼोके ॾींहुं हिन दौर जे मवाली चयो त मां हुबदार आहियां मां मुहबत वारो आहियां मां आले रसूल जो सचो हुबदार अरे जिन रसूलुल्लाह खे डायरेक्ट ज़बान मां ॿुधो इमाम हसन ऐं हुसैन जो शान जिन ॾिठो उन्हनि मुहबत न रखी बाक़ी तो जी मुहबत रखी साहबी सदोरात उहे हुया जो रसूलुल्लाह जे ज़बान अतहर मां जॾहिं कलमा निकिरंदा हुया उन ते पहिरियों अमल करण वारा केरु हुया साहबी सदोरात रसूलुल्लाह फरमायो खुदा जो हुक्म थियो आहे निमाज़ पढ़ो मूंखे ॿुधा त सभ खां अवल निमाज़ कंहिं पढ़ी तो पढ़ी या सहाबा किराम पढ़ी सॼो दीन जेको बि आहे जेको क़ुरान करीम में अल्लाह ताला दीन बयान कयो आहे
इबादतूं हुजन इखलाकियात हुजन खुदा जे महबूब जे मथा रब जे तरफां कुरान नाज़िल थींदो वियो महबूब ॿुधाईंदा विया सब खां अव्वल हिन उम्मत में ॿुधण वारा सहाबी सॻोरा रसूलुल्लाह फरमायो जंगियूं जिहाद कयो खुदा जो कसम सहाबन अहिड़ियूं जंगियूं लड़ियूं जो क़यामत ताईं अहिड़ो को जंगियूं लड़ी नथो सघे अरे बदर जे मैदान में ॾिस 313 रसूलुल्लाह जा गुलाम आहिनि सहाबी आहिनि हथनि में छा हुयो तलवारूं हुयूं न थे उनके पास 2 घोड़े 8 ज़रहें और 6 तलवारें लेकिन ये लोग आए थे दुनिया भर की तकदीर मिटाने के लिए मुझा दोस्तों अजीजों सामो छा हुयो 1000 पहलवान उनके हाथ में 2 तलवारूं बि अहिड़ियूं 2 मुहरियूं उन्हनि खे ज़हर प्यारल सॼा लिबास उन्हनि जा लोही ज़रहों पातल हथनि में जेल में खंजर ॿधल मजबूत पहलवान पर सामो सहाबा इकराम जी हालत इहा हुई जो रोज़े सां हुया मुझा दोस्त कर पाका परवाह न हुई छाजी परवाह कन छो त हुननि खे रसूलुल्लाह जो दीदार रसूलुल्लाह गद हुया त हर सहाबी खुश हुयो हर सहाबी बहादुर हुयो उनखे का परवाह न हुई काफरन जी सामो कटोरियूं हुयूं पर सहाबा इकराम घबराइजी न विया छो त उन्हनि सां रसूलुल्लाह गद हुया जंगिन में साहबन अहिड़ी जंग लड़ी जो दुनिया जा कट्टा काफर इस्लाम दुश्मन बि तारीख़ुनि में लिखी विया त बदर जे मैदान में जेका रसूलुल्लाह जे गुलामन वफ़ादारी पंहिंजे रसूल सां कई दीन सां कई क़यामत ताईं अहिड़ी क़ौम ईंदी कोन हर सहाबी नबी जन्नती जन्नती हर सहाबी नबी जन्नती जन्नती हर सहाबी नबी जन्नती जन्नती रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो दौरे नबूवत 23 साल जने पाण पंहिंजे नबूवत जो इज़हार कयूं 40 सालन खां बाद में 23 साल दुनिया में तशरीफ फरमा रहा 23 सालन के अंदर ता इस्लाम जो तारीख त पढ़ो त तकरीबन 70 जंगियों काफिर जंगिन में रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम पंहिंजे गुलामन सां गद आया बदर के मैदान में रसूलुल्लाह सां गद काफरन सां बेड़ा वारा केर हुया सहाबी सगोरा उहद जो मैदान हुजे हनैन जो मैदान हुजे या खंदक जो मैदान हुजे या खैबर जो मैदान हुजे मां तो चवां हिकड़ी जंग सहाबी लड़ी ईंदा हुया अन्या फट कोन सुकंदा हुया रत पियो हलंदो हुयो अल्लाह जो रसूल ऐलान कंदो हुयो त सहाबो जंग के करणी या जंग ते हलणो हुआ हर सहाबी इन हालत में पहुची वियो हालात उन जो उज़्र माक़ूल हुयो त साईं सो पाण भगी पई आ रत हले पियो अञा लगी कोने का जंग लगी पई आ अञा भगी लगी कोने का ए जख्म छुटाई कोनन के जान में ताकत कोने न मुझा दोस्तो अजीजो रसूलुल्लाह जले सद कयो सहाबी लब्बैक चई करे रसूलुल्लाह जे खिदमत में हाज़िर सुभान अल्लाह एदी सहाबन पंजे महबूब सा वफादार एदी वफादारी कयो जो अल्लाह ताला उन जी वफादारी कुरान करीम में बयान कयो तो कुरान पढ़ी तो के खबर पवे न तो वनी लगो आही तारीख जे किताबन के तारीख जा किताब ये बाद में लिखा गया तो रब जो कुरान का पढ़ तो सहाबन की छा रब करीम तारीफ कया किथे रब तो जाए उलाइक हुमुल मुमिनून हक्का यही सच्चा मोमिन है किथे रब तो फरमाए उलाइक हुमुस सादिकून यही सच्चा है किथे रब तो फरमाए रदी अल्लाह अन्हुम व रदुन मा अल्लाह इनन ते राजी थिस ये मुमा राजी था किथे अल्लाह तो फरमाए वअद अल्लाह से फरमाए कुल्लु वअद अल्लाहु हुस्ना अल्लाह ताला सबनी सा भलाई जो वायदो कयो आ किथे रब तो फरमाए आज़म दर्जतन इंदल्लाह मु अल्लाह वट इनन जो वडो दर्जो आए पो तू तो चई त सहाबा अहल बैत जा दुश्मन हुया सहाबन अहल बैतन के न मनो सहाबन वट अहल बैतन की को मकाम इज्जत न हुई ओ अंधा तुम तारीख जाई वाला किताब पढ़ तो के एहा मंजर नजर ईंदा जो सहाबन जेतरी असा जे महबूब सा मोहब्बत रखी आ ओतरी महबूब जे बच्चन औलाद सा मोहब्बत रखी
जेके सहाबी पंहिंजूं जान पंहिंजूं जानियूं पंहिंजा माल बदल रसूलुल्लाह ता कुर्बान करण वारा उहे उन जे महबूब जे बचड़नि सां उन्हनि जी उहा ई मुहबत हुई उहो ई प्यार हुयो उन्हनि सां वफ़ादार थी रहिया त मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो अॼोको मवाली चए थो मां अहल बैत जो हक़दार ऐं सहाबी जेके हुआ वफ़ादार न हुया मुंहिंजा दोस्तो मवालीअ खे छॾ रब जे क़ुरान खे वठ रब जो क़ुरान थो फरमाए रुहमा बैनहुम पाण में रहम हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दौर हेॾे गौर सां ॿुध तवजह सां ॿुध हज़रत सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जो दौर हज़रत मौला अली सुनो मुश्किल कुशा शेर खुदा का रात जो टाइम थियो मां बिस्तरे ते आयुसि मूंखे बिस्तरे ते पंहिंजो पिरी यादि अची वियो रसूलुल्लाह जे ज़ियारत जो शौक़ु सुभान अल्लाह पोइ मां सुतुसि मां ख़्वाब ॾिठो मुख़्तसिर ॿुधो मां ख़्वाब में ॾिसां थो त फज्र जी निमाज़ रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मस्जिद नबी में पढ़ाई मस्जिद नबी में पाण निमाज़ पढ़ाए ऐं मेहराब खे टेक ॾेई करे वेही रहिया ओचितो हिकिड़ो छोकिरो आयो उन जे हथ में वॾो खजूर जो टोकरो आहे उहो खणी अची रसूलुल्लाह जे ख़िदमत में अर्ज़ कई या रसूलुल्लाह हदियो अव्हां बि खाओ पंहिंजे ग़ुलामनि खे बि खारायो हज़रत मौला अली ख़्वाब थो ॾिसे फारूक आज़म जे दौर में हज़रत मौला अली फरमायो मां ॾिठो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम उहो क़बूल कयो उहो टोकरो वठी करे रसूलुल्लाह उन खे खोले ऐं उन मां हिकिड़ी खजूर कढी पोइ मूंखे सुहिणे अली फरमायो मूंखे सॾु कयो मूंखे सॾु करे फरमायो अली हे वठि खा मां जो खाधी वॾो हुन में ज़ाइक़ो ही हज़रत अली खा पियो वरी ॿी दिलि में ख़्वाहिश कयमि त मूंखे रसूलुल्लाह ॿी खारक बदियनि त पाण करीमनि टोकरे मां ॿी खारक खणी मूंखे ॾिनी मां खाधी उन खां बाद में रसूलुल्लाह मूंखे फरमायो त हिन खे सभिनी साहबनि में विरहा मां विरहाई ख़्वाब जी ॻाल्हि आज़ान आई फजर जी मां उथी पियुसि निंड मां मौला अली फरमायो त मुंहिंजे ज़बान में वात में ओ रात जे ख़्वाब जे अंदरि खजूरूं खाइण जो ज़ाइक़ो मौजूदु हुयो खेर मां आयुसि मस्जिद में आयुसि फारूक आज़म आया सैयदना उमर फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु अजी मुसल्ले ते बीठा इमाम बणिजी सभिनी किताबनि असांजा हुजनि या ख़ुदनि जा हुजनि लिखियल आहे हज़रत अबू बकर सिद्दीक़ जो दौर 10 साल कुछ महीना हज़रत उमर फारूक आज़म जो दौर 10 साल कुछ महीना हज़रत उस्मान गनी जो दौर 12 साल कुछ महीना टोटल 24 साल थियनि था हज़रत मौला अली मुश्किल कुशा मस्जिद नबी में नमाज़ पढ़ंदो 10 साल हज़रत अबू बकर सिद्दीक़ जे पोयां पढ़ी 10 साल हज़रत उमर फारूक आज़म जे पोयां पढ़ी 12 साल हज़रत उस्मान गनी जे पोयां हज़रत अली मुर्तज़ा नमाज़ पढ़ी मां चेहरे सां चवां थो तव्हां पुछो हुननि खां को बि न चवंदो त न सभु कुझु चवंदो हा बिल्कुलु लिखियल आहे पोइ हू पंहिंजे अक़ीदे मुताबिक़ वज़ाहत कंदा आहिनि त छा थी पियो नमाज़ पढ़ी नमाज़ सभु कंहिंजे पोयां पढ़ंदा आहियूं पर असांजो अक़ीदो आहे त असां तव्हां जंहिं कंहिंजे पोयां नमाज़ पढ़ी सघूं था पर असां सुन्नत जमायत वारा बि गैरत वारा आहियूं बेअदब जे पोयां दुश्मन जे पोयां नमाज़ न पढ़ंदा आहियूं ॿिया पढ़ंदा आहिनि पर मौला अली मुश्किल कुशा उहा अज़ीम हस्ती आहे जंहिंजे सीने में इश्क़ मुस्तफ़ा है जंहिंजे सीने में निफ़ाक़ आहे कोन हज़रत अली त उहो आहे जो हुन सां मुहबत वारो ईमान वारो ई मुहबत रखंदो आहे मुनाफ़िक़ मुहबत रखंदो ई कोन्हे हुनजे सीने में निफ़ाक़ कीअं हूंदो मौला अली नमाज़ पढ़ियूं सभिनी जे पोयां नमाज़ूं पढ़ी करे दुनिया खे ॾेखारी त मां ख़लीफ़नि जे पोयां नमाज़ूं पढ़ां तो हुन ते इमाम तस्लीम कयो सुभान अल्लाह मौला अली नमाज़ पढ़ंदो छा चवंदो हो बरक़तु नमाज़ फज्र वक़्तु नमाज़ फज्र पुठी हिन इमाम जे चवंदो हो या न चवंदो हो अरे पोइ मौला अली जे ज़बान मां लफ़्ज़ निकिरनि त पुठी इन इमाम जे त पोइ तूं छो थो रुॻो बकवास करे पंहिंजो ईमान ख़राब कंदो
तू छो तो हर पर पंहिंजे पाण खे मुनाफ़िक बनाई, पाण खे जहन्नमी बनाई, तो मौला अली साईं जे किरदार खे त ॾिस न, त उन पंहिंजी ज़िंदगी कीअं गुज़ारी आहे। हज़रत मौला अली मुश्किल कुशा तो फरमाए त मां आयुसि मस्जिद नबीअ में, सुन्नत पढ़ियमि, फजर जी तकबीर लॻी, हज़रत उमर फारूक आज़म नमाज़ पढ़ाई। हाणे नमाज़ पढ़ाए हज़रत उमर जो बि मामूल हूंदो हुयो त नमाज़ पढ़ी करे असांजे मुंहुं करे वेहंदो हुयो, पर हज़रत उमर छा कयो जो फजर जी नमाज़ पढ़ाए करे जीअं ख्वाब में ॾिठो त रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम नमाज़ फजर जी पढ़ाए ऐं मिहराब खे टेक ॾेई वेठा, मां ॾिठो त हज़रत उमर फारूक आज़म बि ईअं टेक ॾेई वेही रहे। अञा मिंट मस गुज़रियो त मां ॾिठो त उहो साॻियो छोकिरो जेको मां राति ख्वाब में ॾिठो त खजूर जो टोकरो खणी रसूलुल्लाह जे ख़िदमत में अची पेश कयो हुई, मां उहो साॻियो छोकिरो ॾिठो त आयो मस्जिद नबीअ में टोकरो खजूर जो खणी अची हज़रत उमर फारूक आज़म जे अॻियां। जे मूं ख्वाब में ॾिठो त उन छोकिरे चयो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम खे त या रसूलल्लाह ही हदियो आहे, तव्हां बि खाओ ऐं पंहिंजे ग़ुलामनि खे बि खारायो। उन छोकिरे साॻिया लफ़्ज़ हज़रत उमर फारूक आज़म खे अर्ज़ु कया त साईं हे टोकरो हदियो आहे खजूर जो, तव्हां बि खाओ ऐं सभिनी साहबनि खे बि खाओ। पोइ हज़रत उमर फारूक आज़म उहो टोकरो कढी खोले करे हिकिड़ी खजूर कढी, जीअं रसूलुल्लाह मूंखे ख्वाब में सदु करे चयो अली हेॾे आ, त ईअं उमर फारूक आज़म खे सदु करे चयो अली सुना हेॾे। मां वेझो आयुसि जीअं ख्वाब में कि मूंखे रसूलुल्लाह हिकिड़ी खारक खणी करे मूंखे ॾिनी त खा, ईअं फारूक आज़म खारक कढी करे ऐं मूंखे चवण लॻो त उहो अली खा। मां ख्वाब में जेको दिलि में इरादो ख़वाहिश कई त ॿी बि मिले त मूंखे रसूलुल्लाह ॿी ॾिनी, मां ईअं दिलि में इरादो पियो कयां त मूंखे ॿी बि मिले, छो त इहा खजूर त साॻी राति वारी आहे जेका रसूलुल्लाह जे हथ मां मिली, उनजो ज़ाइक़ो अञा ताईं महसूस पियो कयां, हे त साॻियो ज़ाइक़ो उहो ई आहे। मां दिलि में ख़्यालु कयो त हज़रत उमर फारूक आज़म ॿी खारक खणी मूंखे फरमायो त खा। मां जो ज़ाइक़ो महसूस कयो त मां दिलि में ख़्यालु कयो हू त ख्वाब हुयो, ख्वाब में मूंखे ॿ खारकूं मिलियूं, मां दिलि में इरादो कयो हेॾे तवजह कर त हज़रत उमर जेकॾहिं मूंखे टी बि खारक ॾिए त ॾाढो भलो। अञा मां दिलि में इहा ॻाल्हि सोची, मां ज़बान ते न आंदी त हज़रत उमर फारूक आज़म मुश्की करे ऐं मूंॾे ॾिसी करे फरमाइण लॻा, ओ सोना अली ये रात रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम तोखे ख्वाब में टी खारक ॾियनि हा त मां बि ॾियां। मां इहा ॻाल्हि ॿुधी करे हज़रत उमर फारूक आज़म जी दिलि में चवण लॻुसि त मां त हज़रत उमर सां ख्वाब बयान ई कोन कयो, हज़रत उमर खे कीअं ख़बर पई। अञा मां दिलि में सोचां पियो त हज़रत उमर फारूक आज़म मूंखे ॾिसी करे मुंहिंजी फरमायो, रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम फरमायो इत्तक़ू फिरासतुल मोमिन फइन्नहु यंजुर बिनूरिल्लाह औ कमा क़ाल नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। रसूलुल्लाह फरमायो त मोमिन जे फरासत खां डिॼो, छो त हू अल्लाह जे नूर सां ॾिसंदो। ओ मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, हे मोहबतूं हुयूं, हे प्यार हुया, कई वाक़िया इस्लाम जे तारीख़ जे अंदरि मौजूद आहिनि। जेकॾहिं फारूक आज़म जे बारे में जेका अॼु बकवास कई थी वञे कूड़नि किताबनि जे हवाले सां, कूड़ा किताब मनसूब वरी अहले सुन्नत सां, हेॾे तवजह कयो। किताब हथ में खणी करे ऐं को माण्हू तव्हांखे ॾिने से किताब अथव अहले सुन्नत जो किताब खे अहले सुन्नत जे बरख आलिम खे ॾेखार, सही किताब असां सुञो आहे, छो त एॾो ज़ुल्म थियो आहे। असां वटि न पैसो, न असां वटि ताक़त, न हुकूमत, पोइ माण्हू छा कयो आहे, असांजे नाले ते किताब छपराए उन जे अंदरि ग़लति ॻाल्हियूं बेअदबी वारियूं मिलाए छॾियूं। हेॾे तवजह कयो, मां तव्हांखे मिसाल ॾियां, तव्हां वञी बाज़ार में ॾिसो, अॼु खां 12 साल अॻु में जेके बि
शाह अब्दुल लतीफ भिटाई जा रिसाला शहर में मिलंदा हुया न। शाह अब्दुल लतीफ भिटाई जा रिसाला तक़रीबन 10-12 छपियल आहिनि। डॉक्टर अब्दुल मजीद सिंधी, गुरबख्शानी, अलामा आया काज़ी, डॉक्टर दाऊद पोटो, ॿिया होत चंद, गुलाम अली अलाना, अलामा आया कई माण्हू तहक़ीक़ करे भिटाई साहब जा रिसाला छपाया। उन्हनि भिटाई साहब जे रिसालनि में अॼु खां 10-12 साल अॻु में पीपल्स पार्टी जे हुकूमत खां अॻु में जेके बि बाज़ार में मिलंदा हुया उन में पहिरें सुर में हिकिड़ो बेत असां पढ़ंदा हुआसीं, जोड़े जोड़ जहान जी जॾहिं पाण कई परवार, हादी हामी हाशमी सरदार सरदार, सूहे सहाबन सथ में मंझि मस्जिद मणियादार, चारई चङा चौधार हुया हेकादा हबीब। इहे रिसाला असां वटि पिया आहिनि। हाणे तव्हां बाज़ार में वञो न, जेके बि रिसाला पिया अथव छपराए केरु थी, हुकूमती छपराए या सकाफ़त खातो या शाह अब्दुल लतीफ भिटाई जो खातो या जेको आहे सो सिंधी अदबी बोर्ड या सिंधी लैंग्वेज अथॉरिटी या सिंधिया लाजी हाणे हुकूमत जे तरफ़ां इहे सभु रिसाला छपराया विया आहिनि। वॾो ख़र्च करे सभिनी मां इहो बेत पढ़ी छॾे था। वरी से अचो हज़रत भिटाई, हज़रत कलंदर लाल शहबाज़ जो कलंदर नामो आहे, उन में हज़रत कलंदर लाल शहबाज़ जो शेर आहे त क्यों उस्मान शुद्ध शारे, क्यों उस्मान क्यों शुद्ध गुलाम नबी व शार या। जॾहिं खां वठी उस्मान सोणे नबी साईं जो गुलाम ऐं चाइनि यारनि जो गुलाम आहे, हज़रत अब्दुल लाल शहबाज़ चइनि यारनि जी सिफ़त बयान कई आहे त जॾहिं खां वठी ही उस्मान नबी साईं जो ऐं उनजे चइनि यारनि जो गुलाम थियो आहे त मुंहिंजे मथां वॾी महिरबानी थी आहे। उहो साईं जो शेर पुराणा कलंदर नामा जेके छपियल आहिनि असां वटि मौजूदु आहिनि। हाणे हुकूमत उनखे सकाफ़त खाते वारनि वॾो सुहिणो करे छपरायो आहे, वॾे कागज़ सां उनखे उनजो तर्जुमो पियो अथनि। छा कयूं जो इहो कमु अदीबनि जे हवाले थियो, आलमनि जे हवाले थियो, उन्हनि ख़यानत न कई, छपराए ऐं हुकूमत खे पेश कयूं। हुकूमत जे ख़ासि माण्हू जेके वज़ीर त वेठा आहिनि न, राफ़ी असांजे सिंध हुकूमत ॾिसी जो हे जो शेर पढ़ियूं त अंदरि जली वञी। अरे कलंदर शहबाज़ वरी 4 यार जी तारीफ़ थो करे, घुरायूं बोर्ड वारनि खे हे छा कयो अथव साईं, जेको कलंदर नामो असली आहे फारसी जेको किताबनि में लाइब्रेरी उन में लिखियल आहे, इहो त असां कोन मिटाए सघूं। तव्हां असांजे हवाले कमु कयो, असां लिखियो कि हाणे हिकिड़ो कमु कयो, ॿियो न कयो, हुनजे मथां चुटकी हणो, चुटकी हणी शहर में मोकिलियो। साईं मथां चुटकी हणी अची शहर में इहो कलंदर नामो पहुतो, असांजो ख़रीद कयो, खणी जो खोलियोसीं, अड़े हे छा आहे, नाम लॻो पिया चुटकी, हीअं करे चितायत कयोसीं त अंदरां भेत लिखियो पियो। मां वञी हिकिड़े बुज़ुर्ग खे चयो तव्हांजी मुलाक़ातूं थियनि थियूं वज़ीर आला सां, ॿियनि सां, हीअ ॻाल्हि त उथारियो। भिटाई साहिब जे रिसाले सां त ज़ुल्म करे छॾियऊं, छपिजी बि विया, खपी बि विया, हाणे शहर में इहा पिया आहिनि। हाणे वरी कलंदर सोणे जे नाले मिटाइण जे लाइ, चइनि यारनि जी गुलामी मिटाइण हे कमु कयो अथनि। उहो बुज़ुर्ग पंहिंजा पीर काफ़ी वठी वञी वज़ीर आला सिंध सां मिलियो। उन वरी वज़ीर सकाफ़त खे घुरायो, ॿियनि खे घुरायो, सेक्रेटरी घुरायो, औकाफ़ खाते जा औकाफ़ खाते छपरायो आहे। अब हे छा कयो अथव, सभिनी ॾिसी चयोसीं हा बसि थी वियो आहे, थी वियो आहे। आख़िर तहक़ीक़ थी त जो कंहिं कमु कयो, आख़िर उहो जेको औकाफ़ खाते जो एडमिनिस्ट्रेटर हाणे रिटायर थियो आहे, उन हाणे असांखे ॿुधायो त अदा मूंखे फरियाद टाल पर फ़ोन ते चयो त न ते हाणे चुटकी, न त नौकिरी विञाए छॾींदीसां। मां अधी हे कलंदर शहबाज़ जो बेता मां छो चुटकी हणा कि न हाणे पोख पंहिंजी बाज़ार में मोकिलियो, न त तुंहिंजी नौकिरी वेंदी। तो असां मजबूर थी आहियूं। त मां अर्ज़ु पे कयो त हुकूमती सतह ते एॾा वॾा कम थियनि था, असां अहले सुन्नत व जमाअत जे किताबनि में इहे शयूं अलाए केतिरियूं तारीफ़ करे माण्हू मिलाए छॾिया। कूड़ा किताब, कूड़ियूं ॻाल्हियूं, कूड़ा आलिम मंसूब कयल किताब मैदान में त बाबा हीअं थियो। सैयदना फारूक आज़म रज़ी अल्लाह ताला अन्हु जा अहल बैत सां जेके ताल्लुकात आहिनि, इस्लाम जूं तारीख़ूं खोड़ जेके भी तारीख़ इस्लाम ते लिखी हुयूं आहिनि, तारीख़ अल कामिल हुजे या अल बिदाया व निहाया हुजे या तारीख़ तिबरी हुजे या इब्न असीर जी तारीख़ हुजे या इब्न खुल्दून हुजे या सीरत मुहम्मदिया ते, सीरत सहाबा ते, सीरत अहल बैत ते, जेके असांजे पहिरीं सदी जे आलिमनि किताब लिखिया, उन्हनि किताबनि खे त पढ़ो त फारूक आज़म जा अहल बैत सां केतिरा ताल्लुकात आहिनि। वॾे
इहो आहे त फारूक आज़म के मौला अली मुश्किल कुशा पंहिंजी प्यारी न्याणी सईदा उम्मे कुलसूम निकाह करे ॾिनी आहे। सुभान अल्लाह। जेके माण्हू नथा मञनि न, जेके हज़रत सईदा उमर फारूक आज़म जे शान में वॾी गुस्ताखी था कनि, उन्हनि जे 30 किताबनि में लिखियो पियो आहे। मूं वटि अचो त मां तव्हांखे ॾेखारियां, हिनजो इनकार ई केरु नथो करे सघे। एॾो वॾा हिन जा रिश्ता। फारूक आज़म का मामूली हस्ती हुई। मौला अली मुश्किल कुशा इमाम हसन हुसैन जी सगी भेण बीबी उम्मे कुलसूम सईदा बीबी ज़ैनब साहब जी भेण हज़रत उमर फारूक आज़म के निकाह करे ज़ाल करे ॾिनी। हाणे तूं ॿुधा त बाक़ी छा रहे जो तूं खामखा बकवास करे माण्हुनि खे गुमराह करे रहियो आहीं। हीअं थियो फलाम थियो। हज़रत उमर फारूक आज़म मौला अली जे घर खे बाहि ॾेई साड़े छॾियो, दरवाज़ो अम्मा साहब जे मथां किराई। अरे तुंहिंजे मथां कोई ज़ुल्म करे त तूं हुनखे रिश्तो ॾींदे, तूं हुनखे घर में अचणु ॾींदे, तूं हुन सां को नातो जोड़ींदे। ऐं मौला अली मुश्किल कुशा जे घर खे बाहि ॾे हज़रत उमर ऐं इमाम हसन हुसैन हुनखे पंहिंजी भेण जो रिश्तो ॾियनि। मौला अली भेण जो न्याणी जो रिश्तो ॾिए। शर्म अचे, मूंखे शर्म अचे, माण्हू खे छा थो सेखारे। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, फारूक आज़म जेको आहे उनजी मुहबत हुई साहबनि सां, अहल बैत सां, अहल बैतनि जी हज़रत फारूक आज़म सां मुहबत हुई। त मुंहिंजा दोस्त इहे मुहबत जूं ॻाल्हियूं तो कनि अहल सुन्नत जमात जे स्टेजनि तां उलमा ॿुधाईंदा। असांजो कमु ई आहे मुहबत। असांजी नफ़रत वारियूं ॻाल्हियूं, कूड़ियूं ॻाल्हियूं, हथ चोरियूं, असां अहिड़ियूं ॻाल्हियूं कंदा आहियूं जीअं उम्मत जे अंदरि प्यार थिए, मुहबत थिए। साहबनि अहल बैत जूं मुहबतूं हुयूं, प्यार हुया। जे इन्हनि जूं पाण में मुहबतूं न हुजनि हा, इतिहाद इतफ़ाक़ न हुजे हा, त पोइ हीउ दीन इस्लाम तो असां ताईं पहुचे कोन, उते ख़तमु थी वई। हे दीन इस्लाम दुनिया में पखिड़ियो, वधियो। इस्लाम जे सरबुलंदीअ जे लाइ साहबनि ऐं अहल बैतनि इतफ़ाक़ ऐं इतिहाद सां काफ़िरनि सां, मुनाफ़िक़नि सां, यहूदियुनि ऐं नसारनि सां जंगियूं लड़ी करे इस्लाम खे मज़बूत कयो, इस्लाम खे ताक़त वारो कयो। जेकर साहबनि ऐं अहल बैतनि जूं पाण में रंजिशूं हुजनि हा, जंगियूं हुजनि हा, नाइतफ़ाक़ी हुजे हा, त इस्लाम मदीने खां ऐं मके खां ॿाहिरि निकिरे कोन हा। पर इस्लाम दुनिया जे कुंड कुर्छ में पहुची वियो। यहूदियुनि नसारनि जूं ताक़तूं ख़तम थी वियूं। रूम जूं सल्तनतूं मज़बूत, नौशेरवा बादशाह जूं हुकूमतूं, केसरो किसरा जूं शहंशाहियूं ख़तम थी वियूं। ही छा हो? साहबनि अहल बैतनि जो इत्तेफ़ाक़ ऐं इतिहाद ऐं मुहबत। मुंहिंजा दोस्त अज़ीज़ो, तव्हां पंहिंजे अहल सुन्नत व जमात जे आलिमनि सां मुंसलिक रहो, बुज़ुर्गनि सालिहनि जे सुहबत में रहो, त इंशाअल्लाह तव्हांजो ईमान मज़बूत थींदो। ऐं बाक़ी जेकॾहिं हिननि अहल सुन्नत व जमात जे आलिमनि ऐं बुज़ुर्गनि खां परे रहंदो त पोइ बग़ैर ऐं शींहं वतन मथां गजगोड़ियूं कंदा। अचु यार, अचु 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 अचु। हर तव्हां ॾिसो केॾो माहौल ख़राबु थी वियो आहे। अरे हिकिड़ो नौजवान आहे, सुन्नी आहे, त निमाज़ 5 वक़्त थो पढ़े। हुनजे ज़बान ते साहबनि अहल बैतनि जी मुहबत जूं ॻाल्हियूं आहिनि। को लानत तबरो कोन्हे, हुनजो अख़लाक़ सुहिणो आहे। पर इहो तव्हां नौजवान वरी पाण ॾेई छॾींदो त पोइ छा थी वेंदो? बेअदब, गुस्ताख़, लानतूं तबरा विझंदो। पोइ ॿुधा त इहो हक़ आहे, दीन इहो आहे। असांजे दीन इस्लाम असांखे इहा तइलीम ॾिनी आहे त तूं लानतूं तबरा विझ, तूं गालियूं गंद ॾे, तूं गिला गीबतूं कर। असांजो सुहिणो सॼो इस्लाम क़ुर में मौजूदु आहे। क़ुर खे पढ़ मुस्लमान, सुन्नी मुस्लमान, अव्वल खां वठी करे अलिफ लाम मीम खां रब जो क़ुर पढ़, त क़ुर में सॼो दीन उन क़ुर में लिखियो पियो आहे। इन क़ुर में इबादतूं बि आहिनि, इन क़ुर असांखे मुहबतूं बि ॾसियूं आहिनि। इन क़ुर इस्लाम जे अज़ीम हस्तिन साहबा अहल बैत वलियनि जो ख़्याल बि क़ुर दसियो आहे। क़ुर में असांखे इहा तालीम थी मिले त जिन अज़ीम हस्तिन जो शान ख़ुदा वधायो आहे त उन सां मुहबत। हीउ सॼो दीन जेको आहे इस्लाम मुहबतनि जो बुनियाद मुहबतुनि ते रखियल आहे। इहे मुहबतूं न आहिनि, इबादतूं भली हुजनि, पर दीन इस्लाम चए थो त न, मूं में इबादतूं बि अथव त मूं में मुहबतूं बि अथव। मुहबतूं मुंहिंजो बुनियाद अथव। ये मुहब्बतूं रसूलुल्लाह जी मुहब्बत, उनजे आल बचड़नि जी, अहल बैतनि जी
ऐं उनजे गुलामनि सहाबनि जी वलियनि जी मुहबत हिन दीन इस्लाम जो बुनियाद ठही हिन बुनियाद खे मज़बूत कर पोइ तूं इबादत सां इस्लाम जे इमारत खे सुहिणो कर त अल्हम्दुलिल्लाह असां सुन्नत जमायत वारनि वटि दीन आहे इस्लाम आहे सुन्नत आहे शरीयत आहे असां क़ुर ते अमल कंदा आहियूं क़ुर असांखे जेको हुकुम कयो आहे उन मुताबिक़ कंदा आहियूं जंहिंखां मना कई अथई उनखां रुकिजी वेंदा आहियूं क़ुर असांखे आले बैतनि जी मुहबत जो दर्स ॾिनो क़ुर असांखे सहाबनि जी मुहबत जो दर्स ॾिनो क़ुर असांखे औलियाउनि जे मुहबत जो दर्स ॾिनो उन्हनि जी सोबत में विहण जो हुकुम कयो ऐं सुन्नी पंहिंजे हिन सुहिणे अक़ीदे खे मज़बूत रखण जे में न वञ उन्हनि सां उन्हनि जे आलमनि उन्हनि मौलवियूं तक़रीरूं न ॿुध खणी नेट तुंहिंजे अॻियां छो न हुजे फेसबुक छो न हुजे बेअदब जी तक़रीर अचे त तोखे बदबू अचे उन बदबू खां पाण खे बचा तूं वञी पियो थो न किथे कुतो मोल हुजे बदबू ते पी रहंदे तकिड़ो भॼी वेंदे पर किथे ख़ुशबू ईंदई त पी रहंदे त केॾो सुठो अथव ओ अहले सुन्नत वारो असांजा उलमा अहले सुन्नत जा बुज़ुर्ग मुहब्बत की खुशबू फैलाए रहा है साहबन अहल बैतन की मुहब्बत की खुशबू फैलाए रहा है ऐं ॿिया माण्हू साहबन अहल बैतन के बदबू उन्हनि जे गुस्ताखे जी बदबू फैलाए रहा है जिते या बदबू ॾिसी तकिड़ो तकिड़ो भॼी जान छॾा इन जलसे में नाज़ शरीफ़ मोबाइल फेसबुक ते अहिड़ी का तक़रीर ॾिसी ॿुधी साम्हूं अची वञे त बेअदब गुस्ताख जी आहे कटे छॾ ख़तमु करे छॾ त ईमान बचे ही ॾाढो दौर ॾुखो ईमान ऐं अक़ीदे खे जेको माण्हू हिन दौर में बचाए खणी वियो न हिन दौर जे अंदरि जेको माण्हू पंहिंजे ईमान आले सुन्नत अक़ीदे खे बचाए खणी वियो मां त चवां वॾो ख़ुशि नसीब बाबा अल्लाह ताला असांखे मां घणी तकलीफ़ हिन जे करे